ख़बर है तव्हां सां शेयर कयूं पिया आदिलपुर मां आदिलपुर वेझो ॻोठ वरियाम चाचड़ जे रहवासियुनि जो चौकी इंचार्ज ख़िलाफ़ एहतिजाज। असदुल्ला महर की रिपोर्ट मुताबिक आदिलपुर वेझो ॻोठ वरियाम चाचड़ वासियुनि गुलाम नबी चाचड़, माई नज़ीरा, माई हज़ूरा, ॿारनि समेत जान मोहम्मद सोसाइटी के चौकी इंचार्ज की मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज किया है। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त चौकी इंचार्ज बहराम भुट्टो आराई बिरादरी के चुर्च ते असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन्होंने चयो त आराई बिरादरी जा माण्हू असां खां ज़बरदस्ती ज़मीन ख़रीद करणु चाहिनि पिया, जंहिं ते असां इनकार कयोसीं त असांखे लॾाइण ऐं कब्ज़ो करण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। उन्हनि वधीक चयो त हिकु हफ़्तो अॻु ड्राइवर मुमताज़ चाचड़ खे गाॾी तां लाहे गुम कयो वियो हो, जेको अञा ताईं वापसि नाहे थियो। 3 ॾींहं अॻु 12 साल जो नीगर इरफान चाचड़ पंहिंजी अमड़ ऐं भाॼाई सां गॾु रिश्तेदारनि जी फोतगीअ ते वञी रहियो हो त चौकी इंचार्ज हुनखे रस्ते में औरतुनि ऐं नींगर ते तशदुद कयईं। मोटरसाइकिल समेत नींगर खे बेगुम करे छॾियो आहे। पुलिस जे तशदुद में माई हज़ूरा जी ॿांह भॼी पई आहे। हुननि जो वधीक चवणु आहे त जाबिर अराई ऐं आराई बिरादरीअ जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।